दोस्तों वक्त गुज़रंदे देर कोन्हे, ख़बर ही नथी पए त कीअं ॾींहुं थो गुज़रे, कीअं राति थी गुज़रे, कि किथे असां सां मिलिया हुया। ईअं लॻंदो आहे त ॼण कल्ह मिलिया। आङुरनि ते वेही हिसाब था कयूं त साल थी विया। कल्ह कलो को ॾींहुं आहे असांखे पटियूं हथ में हूंदियूं, पहिरें दर्जे जो किताबु हथ में हूंदो हो। रुपयो ॿ रुपया असांखे ख़र्ची खणी असां स्कूल वेंदा हुआसीं। साइकिल जे लाइ पीउ माउ खे एॾो परेशान कंदा हुआसीं। हर रोज़ु बस तां लही थोरो पंधु करे ईंदा हुआसीं त अची घर में फछरी कंदा हुआसीं त असांखे साइकिल वठी ॾियो। उहा साइकिल बि असांखे ॾुखे तरीक़े सां मिलंदी, गुरबत बि हुई पर वरी बरकत बि हुई तंहिं महिल। दोस्तो थोरो यादि कयो त तव्हां जिन दोस्तनि सां प्राइमरी में पढ़िया आहियो, पटीअ में, पहिरें दर्जे में, ॿिए दर्जे में, 5 दर्जे ताईं असां प्राइमरी पढ़ंदा आहियूं। माना हर क्लास जा छोकिरा असां सां गॾु पढ़िया, उन्हनि खे ॾिसी कापी कंदा हुआसीं, असां उन्हनि खां किताब वठंदा हुआसीं, असां उन्हनि खां स्लेट वठंदा हुआसीं, असां कॾहिं उन्हनि सां विढ़ंदा हुआसीं। वरी 5 दर्जे खां पास थी को कहिड़े स्कूल में वञी कंहिं दाख़िला वरिती, कंहिं कहिड़े स्कूल में, वरी मिडिल क्लास में नवां दोस्त। हाणे होॾो सिंधी पढ़ंदा हुआसीं, वरी हाणे अंग्रेज़ी में अची विया आहियूं त हाणे ABC खां वरी शुरू कयोसीं त 8 दर्जनि ताईं वरी नवां दोस्त ठाहियासीं। कुझु पंहिंजे लालच जे लाइ त असांखे कुझु कापी कराईंदा, कुझु वरी रिसेस जे टाइम ते को छोला खाइण जे लाइ गॾु कंहिं दोस्त खे वठी वेंदा हुआसीं। अॼु मां थो पैसा भरियां, सुभाणे हू भरींदो, पोइ इहे टाइम टेबल ठाहींदा हुआसीं। वरी कॉलेज में बि ईअं ॾिठो वञे त जेके दोस्त असां सां गॾु पढ़िया त उहे असांखे सभु यादि कोन्हनि। काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा जेके असांखे यादि न आहिनि। के नौकरियुनि जे चकर में लॻी विया, किन्हनि कारोबार कया, के वीचारा घर वेहिजी विया। कुझु महीना अॻु में मां हिकिड़े दर्ज़ी वटि वेठो हुउसि। मां अक्सर उन दर्ज़ी वटि वेहंदो हुउसि। सदाईं जॾहिं बि किथां वांदो थी अची हुन वटि 5 मिंट वेहंदो हुउसि, कचहरी बि कंदो हुउसि, मोबाइल बि उते ॾिसंदो हुउसि। उते हिकिड़ो हमरा आयो साइकिल ते, अछी ॾाढ़ी हुयसि, तक़रीबन 50-57 साल उमिरि जो, ईअं मूंखे लॻे पियो। उहो आयो, उन अची दर्ज़ीअ खां पुछा कई त मुंहिंजे पुटनि जा कपिड़ा तयारु आहिनि? हुन चयोसि हा। उनजो हर ध्यानु मूं ॾे वञे पियो। मूं बि 1-2 दफ़ा ॾिठो। शुरू में जॾहिं उहो आयो सलाम कई त मूं हुनखे वालेकुम सलाम चयो त पर हू मूंखे बार बार ॾिसे पियो। दर्ज़ीअ खां पैसा पुछा कई त दर्ज़ीअ हुनखे 2400 ॿुधाया। खणी केतिरा बि कपिड़ा हुया। हीउ चाहे पियो त माना 2000 ॾियां। हिन चयोसि त 2000 वठि। दर्ज़ी हुनखे ॿुधाए थो त बकरम महांगो आहे, कारीगरनि जो ख़र्चु आहे, दुकान जूं मसवाड़ूं, बिजली जा बिल, राति जी चौकीदारी भरियूं, सामान एॾो महांगो आहे, मतिलबु बचति कोन थी थिए। बहरहाल 200 मां तोसां रिआयत कयां थो ऐं तो वटि न आहिनि त 200 मां लिखी थो छॾियां, 2000 ॾे। उहो 2000 हुनखे ॾिनई, पर उहो हमरा मूंखे बार बार ॾिसे पियो। कपिड़ा खणी वञी साइकिल जे हैंडल में टंगे साइकिल खे काहे, वरी पोइ ते मोटी आयो। साइकिल वरी उते बीहारे, वरी अची दर्ज़ीअ खां पुछा कई त पर हीउ शहज़ादो उमराणी आहे छा? हुन दर्ज़ीअ मूं ॾे ॾिठो, मुंहिंजो बि ध्यानु वियो। मूं चयो छा आहे? चई चाचो तोखे सुञाणे थो त मां उथी हुनखे हथु ॾिनो। हुनखे चयमि त अचु वेह। मूं इहो सम्झो त फेसबुक ते तक़रीबन मूंखे सभु ॾिसंदा आहिनि त शायदि थी सघे थो त मुंहिंजो हिन वीडियो ॾिठो हुजे। उन हिसाब सां मूंखे काफ़ी माण्हू मिलंदा बि आहिनि। किथे बि कंहिं होटल ते वेहंदो आहियां, कंहिं बि जॻह ते, त माण्हू उहे महिरबान जेके हूंदा आहिनि त अची मूंखे हथु बि ॾींदा आहिनि। मूं इहो सोचियो। मूं हुन खां पुछा कई चांहि पीअंदव या छा ॿियो कुझु? उनजो मूंड हुयो त माना कुझु खाइण लाइ। मूं चयो जेको तूं चवे त मां घुरायां। चए पियो चांहि घुराए। ॾाढो ईअं मजबूर पियो नज़र अचे, ॾाढो मजबूर। मूंखे उहो बार बार चिताए ॾिसे पियो। मूं वधीक अहवाल बि हुन सां कोन कयो। दर्ज़ीअ जी दुकान ते छोकिरा मूं ॻणणु शुरू कया त ॾिठुमि त असां घणा ॼणा आहियूं, त 7 ॼणा हुयासीं। त मूं हुनखे 200 रुपया कढी ॾिना। मां चयो 7 समोसा वठी अचु ऐं बाक़ी चांहि वठी आ। हुन माण्हूअ रड़ कई, हुन चाचे कुराड़ी रड़ कई, चई न भाउ एॾो ख़र्चु छो थो करे? मां चयो सभु वेठा आहियूं त खाईंदासीं गॾु। बहरहाल असांजे समोसे अचण खां अॻु में
हिकिड़े छोकिरे चयो त मां समोसा न खाईंदुसि, मां वञा थो घर मानी खाइण। हाणे हिकिड़ो समोसो वाधारो थी वियो, समोसा बि अची विया। हिकिड़ो समोसो जेको वाधारो न उहो मां हिनखे ॾिनो, कुराड़े खे, हिकिड़ो पंहिंजो बि ॾिनो ऐं हिकिड़ो ॿियो बि ॾिनो। मूं ॾिठो त असां सभिनी खां तकिड़ो खाई वियो ऐं मूंखे लॻे पियो त बुख बि हिनखे हुई। चांहि बि मथां अची मां हिनखे कोप फुल करे ॾिनो। मां चयो तूं चांहि पी। काफ़ी कचहरी कईसीं। हुन मूंखे चयो तूं मूंखे सुञातो सही? मूं चयो न। चए तूं असां गॾु स्कूल में पढ़िया आहियूं। मां चयो हा, तूं असां गॾु पढ़िया आहियूं? चए हा। उन पंहिंजे क्लास जे उस्तादनि जा नाला ॿुधाया, ॿियनि शागिर्दनि जा नाला ॿुधाया त वाक़ई उहो असां सां गॾु पढ़ियो हो। मां हुनखे चयो छा चकर आहे जो तूं माना जल्दी कुराड़ो थी वएं? उन पंहिंजी कहाणी ॿुधाईंदे अखियुनि में ॻोढ़ा हारे वेठो। दर्जी बि असांजे कहाणीअ जो मज़ो पियो वठे। उनखे बि ॾाढो अहसासु थियो त अॻाणो हो मूंखां 200 रुपया छॾाए पियो, मूं न छॾिया, वरी बि बुक ते लिखी छॾिया। उन ॿुधायो त जीअं असां स्कूल छॾियोसीं त स्कूल खां पोइ मुंहिंजो वालिद साहब फ़ौत थी वियो। अमर त काफ़ी साल अॻु में फ़ौत थी वई। पोइ मां थी वियुसि अकेलो। 2 भेनरियूं हुयूं, हिकिड़ी जी अॻु में शादी थियल हुई, बाक़ी हिकु भेण हिकु मां। मामे जे घरां मंगियल हुयुसि। मामे अची ज़िद कयो त ॾाजे जा पैसा ॾियो। मां मिसकीन, कुझु हुयो ई कोन, हिकिड़ी में हुई, उहा खपाए मामे खे ॾिनीसीं त ॾाजो बाजो उन पंहिंजी छोकिरी खे ॾिनो, मां शादी करे आयुमि। मज़दूर माण्हू, मज़दूरी करणु शुरू कयमि। ॿियो त कुझु मां करे न पियो सघां। मूंखे चए पियो त तव्हां या ॿिया दोस्त सभु उहे विया, के नौकरियुनि में, के ज़मींदार थी विया, किन कारोबार कयो। चई यार मां मज़दूर थी विया। चए पियो त सदाईं मूंसां सालनि जा जहिड़ा, ॻाल्हि का न थिए, मुंहिंजी घरवारी भॻी बीठी आहे पेके, वञी ॿाहिरनि खे ॿुधाए डंडा खयूं अची मूंखे बेइज़्ज़तो कयूं, हलिया वञे। चए पियो काफ़ी साल इहो सिस्टम ईअं हलंदो रहियो। चई कंहिंखे दांह ॾियां, घर वधि में वधि मामे जो, मामाणा बि बेइज़्ज़तो कनि, ॿियो त मुंहिंजो अलाह खां सवाइ केरु हुयो कोन। ॿियूं हुयूं भेनरियूं वेचारियूं छा कनि। अञा बि भेनरियूं जे अगरि मुंहिंजे घर अचनि त मुंहिंजी घरवारी जो भंडण। पोइ आस्ते ॾाढिया मूंखे पुटड़ा बि थिया। हाणे पुटड़ा थोरा वॾड़ा थिया आहिनि, न्याणियूं बि थियूं आहिनि, उन्हनि खे बि आस्ते ॾाढिया पढ़ायां थो ॻोठ जे स्कूल में। ईअं वेहंदे मूंखे महसूसु थियो त अञा मां चवां थो त कुझु घुरायूं। हिन जी दिलि चवे पई त कुझु घुरायूं त खाऊं। मां हिनखे चयो त ॻाल्हि खे हिते बीहार त कुझु खाऊं। मूं चयो छा खाईंदे? चए पोइ जेको कुझु घुरायूं। चए ज़रूरत न आहे, बसि जेको कुझु घुरायूं। त ईअं असां ॻाल्हायूं पिया त उहो कुल्फ़ी वारो टन वारो रेड़ी अॻियां ईअं क्रॉस कयो। मूं चयो कुल्फ़ी खाऊं? चई हा कुल्फ़ी था खाऊं। वरी उहो सभिनी असां कुल्फ़ी खाधीसीं। ॾाढो सुकून सां खाए पियो। यकीन कयो त मूंखे बि ॼण सुकून पियो अचे। मूंखे उहो ईअं साफ़ु सुथिरो ॾिसे पियो। मूंखे चए पियो त तव्हां ते अलाह घणो महिरबानी थियो आहे। मुंहिंजी अखियुनि में ॻोढ़ा अची विया। असां चयो पिया त असां सदाईं अलाह सां शिकायत था कयूं त असां हिन शइ जे लाइ परेशान आहियूं, हिन शइ लाइ परेशान आहियूं, पर माण्हू असांखे ॾिसी चवनि था त तव्हां ते अलाह महिरबानी आहे। मूं उन टाइम ते अलाह जे दर जो शुकुरु अदा कयो त जेके मूंसां गॾु पढ़िया, जेके गॾु दोस्तीअ में हलिया, उन्हनि मां हिकिड़ो दोस्त असांखे बहितर थो सम्झे। बहरहाल दोस्तो, उन्हनि एतिरी कचहरी कई, उन पंहिंजे ॾुखनि जो एॾो दास्तान ॿुधायो जो उन माण्हूअ चयो त मुंहिंजी घरवारी मूंसां ॿी पंहिंजे ॿाहिरनि जे हथां मूंखे बेइज़्ज़तो कराईंदी। दाहूं बि कयां त काॾे वञां, रड़ियूं कयां त मुंहिंजो ॿुधंदो केरु। बसि सब्र करे अलाह जो दामन वठी चुप करे वेही रहे। चवां पियो त मुंहिंजी दाह अलाह खे आहे। पोइ अलाह जी कुदरत मूंखे ॿचड़ा थिया। पोइ हाणे सम्झुमि त मुंहिंजी घरवारी हाणे मुंहिंजो घर छॾे न वञी सघंदी। पोइ वरी मां घरवारी खे आज़माइण लाइ चवां पियो त हाणे भला वञु पेके। चए पोइ हेतिरा ॿार न वञा त ॿाहिरि मूंखे घरों कढी छॾे, पोइ मुंहिंजा ॿार छो पालींदा। दोस्तो, उन तमामु घणी कचहरी कई। यकीन कयो त मां काफ़ी कचहरी उनजी मां कटे तव्हांखे ॿुधायां थो। मुंहिंजी हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे
त जेके असां सां नंढपिण में रांदि कंदा आहिनि, असां जिन्हनि सां मुहबत में झगड़ा कंदा आहियूं, स्कूल जे दौर में रिसेस में असां उन्हनि सां गॾु छोला खाईंदा आहियूं, नारंगियूं खाईंदा आहियूं, को फ्रूट खाईंदा आहियूं, बिस्किट खाईंदा आहियूं, या उन्हनि जी कापी वठंदा आहियूं, चवंदा आहियूं त असांखे हीअ कापी ॾियो त सुभाणे तव्हांखे ॾींदासीं, कॾहिं किताबु न हूंदो हुओ, कॾहिं स्लेट न हूंदी, त उहे माण्हू असां खां विसरी था वञनि। उहे बि असांजे ज़िंदगी जो हिकु हिसो आहिनि, ईअं सम्झो त उहे फैमिली जा हिकिड़ा फ़र्द आहिनि, उहे असां खां छो था विसरी वञनि। थी सघे थो उहे ज़िंदगी जी जंग विढ़ंदा हुजनि, उन्हनि खे सहारे जी ज़रूरत हूंदी, तव्हां उन्हनि खे भले कुझु न ॾियो, उन्हनि दोस्तनि जी सार ज़रूरु लहो जेके तव्हां सां गॾु पढ़िया, जिन तव्हां सां गॾु माल चाढ़ियो, जिन तव्हां सां गॾु मज़ूरियूं कयूं, जेके तव्हां सां गॾु ॾुखी सुखी में गॾु हुया, ॾुख में बि गॾु हुया, सुख में बि गॾु हुया। उहे जांच कयो त अॼु कहिड़े हालातनि में आहिनि। अगरि तव्हां ॿ वक़्त जी मानी खाई सुकून जी निंड कयो था, थी सघे थो तव्हांजो को दोस्त बुख ते सुतो हुजे, थी सघे थो अॼु तव्हां ख़ुशहाल आहियो, गर्मीअ जे करे तव्हां वटि हिकु पखो आहे, एयर कूलर आहे, AC आहे, थी सघे थो उनखे पखो न हुजे, तव्हां उनखे कुझु बि वठी न ॾियो, तव्हां सिर्फ़ु उनजो हाल वाल वठो, उनजो हाल भाई थियो, उन्हनि सां कचहरियूं कयो, कोशिशि कयो जे अगरि उहो ग़रीब आहे, मिसकीन आहे, तव्हांजे सहारे अगरि तव्हां उनखे ॿांह खां वठी कॾहिं कुझु खारायो त यकीन कयो त उनजे चहिरे ते एॾी रौनक अची वेंदी, एतिरी रौनक अची वेंदी। मां उन दोस्त खे कुझु बि न खारायो, संबोसो ऐं चांहि जो अधु कोप, पर मूंखे उन दोस्त छा चयो, अॼु मां ज़िंदगीअ जे वॾे में वॾी ख़ुशी ॼण माणी आहे, ॼण तोसां मिलियो आहियां, तो मुंहिंजो हवालु वरितो आहे, मां तोसां गॾु चांहि पीती आहे। यकीन कयो त मूंखे ईअं पियो लॻे ॼण हुनजे मुंहं जा जेके गुंज हुया उहे ख़तमु थी विया, ॾाढी हुन में फुर्ती अची वई। शुरू में जॾहिं उहो नईं मूं आयो त साइकिल बीहारे पियो त ॾके पियो, दुकान ते आयो बि ॾके पियो, वरी जॾहिं वापसी वञण महिल मूंखे ॿ दफ़ा भाकुर विझी मूंसां मिलियो। मुंहिंजा वीडियो तूं ॾिसंदो आहियां, हुन मूंखे चयो त मूंखे मोबाइल कोन्हे, पाड़े वारनि खे हिकिड़ी मोबाइल आहे, जॾहिं बि मुंहिंजी घरवारी ॾे फ़ोन ईंदी आहे पंहिंजे ॿाहिरनि जी, त पाड़े वारा असांखे खणी ॾींदा आहिनि, उन्हनि जो नंबर मिलियल आहे। एतिरा ग़रीब दोस्त कीअं ज़िंदगी था गुज़ारे। उन्हनि जी हिकिड़ी अज़ीम ॻाल्हि थो ॿुधायां, उन चयो त अलाह तव्हां ते महिरबानी घणो आहे, शुकुरु कंदा कयो त अलाह जे हर नेमत तव्हां वटि मौजूदु आहे। तव्हां टाइम सां सुम्हो था, टाइम सां उथो था, टाइम सां खाओ था, टाइम सां पीओ था, तव्हां वटि सियारे जी सवड़ आहे, ऊन्हारे लाइ पखो आहे, सुठो घरु आहे, हर शइ पंहिंजे घरां कढी खाओ था, त अलाह जे दर ते हमेशह शुकुरु कंदा कयो। ॿिया अहिड़ा बि इंसान आहिनि हिन ज़िंदगी में जेके मानीअ जे लाइ ज़िंदगीअ सां जंग पिया था कनि, ॿिनि वेलनि जी मानीअ जे लाइ परेशान आहिनि, त उहे बि 2-3 गिरह घटि करे पंहिंजे बचड़नि जे अॻियां मानी रखंदा आहिनि त तव्हां खाओ, असांजो ख़ैरु आहे। 25 साल 30 साल जी उमिरि वारा 57-58 साल जी उमिरि जो ॾेख था ॾियनि मुंहं में, इहे परेशानियुनि जूं निशानियूं आहिनि। जॾहिं इंसान जी एतिरी उमिरि हूंदी बि न आहे, पर उहो ॾिसण में वॾो लॻंदो आहे, अछी ॾाढ़ी थी वेंदी आहे, मुंहं में गुंज पइजी वेंदा आहिनि, हली न सघंदो आहे, ऐं माण्हुनि खां, दुकानदार खां कुझु ख़रीद कंदे पंहिंजो हीणो हाल ॾेखारींदो आहे त कुझु रिआयत कर, 100 या 200 मूंखे रिआयत कर, छो जो उहो 100 या 200 उन्हनि जे लाइ लखनि जे बराबरि हूंदो आहे। अगरि मुंहिंजो वीडियो पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह ने गरबा।